नाज़रीन असां वटि मौजूद आहियूं वाधू आहे कासिमाबाद सीपी नसीम नगर चेकपोस्ट जे गेट जे अॻियां जिते राजा जतोई खे गिरफ़्तार कयो वियो आहे। उन जा वारिस जेके सरापा एहतजाज आहिनि वधीक अचो त उन्हनि खे ॻाल्हि ॿोल कंदासीं पुछा कंदासीं। साईं ॿुधाइजो तव्हांजो छा तरफ़ आहे राजा साईं महबूब हैदर जतोई असां सिंधारी कमेटी जो असांजो वर्कर भी आहे, कारकुन भी आहे। असांजो सुभाणे हारी मार्च निकिरणो हो बाबा सिंध हैदर जतोई जी मज़ार ते आरे दिन पोरतन जे लाइ। उनखे असांजो तयारियूं हली रहियूं। असां जीअं ई उते पहुतासीं त असांजे ॾिठोसीं राजा जतोई जे घर ते पुलिस जी चढ़ाई थियल आहे। 4-5 पुलिस जूं गाॾियूं बीठियूं आहिनि ऐं हुनखे रेड करे गिरफ़्तार कयो आहे। 4 दीवारी जो ख़्यालु न कयो आहे। उन्हनि घरनि में घिरी हुनखे गिरफ़्तार कयो आहे। हुन ते का NC कोन्हे, हुन ते का FIR कोन्हे। हू सिंधारी कमेटी जो कारकुन आहे। हिकिड़ो पंहिंजी दुकान हलाईंदो आहे, पंहिंजो कबाड़ी जो दुकान हलाईंदो आहे। हुन ते का NC कोन्हे, हुन ते का FIR कोन्हे। हू साफ़ दामन माण्हू आहे, क्लियर माण्हू आहे। असांजो हारी मार्च नाकाम करण जे लाइ हुनखे गिरफ़्तार कयो आहे। असां जेॾीमहिल थाणे ते पहुतासीं, असांजा वारिस पहुता, असां थोरो देरि पहुतासीं त उहे त जॾहिं हिते पहुता त हुनखे चयो त असां तव्हांखे माण्हू ॾींदासीं। अधु कलाक खां पोइ पियो असांजी तफ़्तीश पई हले। असांजी हुन सां भले पियो त हिकिड़े इंक्वायरी पई हले हिते। अधु कलाक थी वियो, वरी कलाक थी वियो, 2 कलाक थी विया। 3 कलाकनि खां असांजो राजा जतोई उर्फ़ पंहिंजो रियाज़ अली गाइब लॻो पियो आहे। हिननि ज़ाहिर न कयो आहे। जॾहिं असां अची SHO खे चयोसीं, फोन कईसीं त बाबा असांजो हमरा किथे आहे त SHO साहिबु चयो मां दादू में वेठो आहियां, मूंखे का ख़बर न आहे। वरी कलोड़ो साहिबु हिते SI वेठो ॿियो, साईं असांजो माण्हू तव्हां गिरफ़्तार करे आया आहियो, तव्हां थाणे में ॿुधो आहे। हाणे थाणे में कोन्हे, जीअं असांजे थाणे ते कोन्हे, असां गिरफ़्तार कोन करे आया आहियूं। वरी असां जंहिंमें मुंशी साहिब खां पुछोसीं, मुंशी चए थो हा ॾींहं वारा गिरफ़्तार करे विया, उहे ॾींहं वारा करे विया, असां राति वारनि खे ख़बर न आहे। ही थाणो कीअं पियो हले, हेॾी नाइंसाफ़ी कीअं पई हले। हिकिड़े पोरित माण्हू खे ही खणी आया आहिनि ऐं हारी वर्कर रहियो आहे, हुनजो दामन साफ़ रहियो आहे। हुन ते कॾहिं FIR कोन कटी आहे, हुन ते कॾहिं का NC कोन कटी आहे। हू कोई ग़रीब पोरित माण्हू आहे जेको असां सां गॾु असांजो साथी आहे। असां हारी कमेटी वारा दोस्त बि वेठा आहियूं, असांजा सभु मिट माइट वेठा आहिनि। वालिद साहिब बि वेठो आहे। हेॾो वॾो अंधेर निकिरी, हेॾो ज़ुल्म असां कॾहिं कोन पहुची। ही त वॾो ज़ुल्म आहे। ही ॾिठो माण्हू खणी आया आहिनि, माण्हू खंबे आया आहिनि ऐं हुनजी गिरफ़्तारी ज़ाहिर न पिया कनि ऐं खणी बि पिया आहिनि। हुननि ही 4:30 बजे हिननि उते पंहिंजो रेड कयो आहे हुनजे घर ते। 5-7 मोबाइलूं, जंहिंजो वॾो को दहशतगर्द हुजे। नसीम नगर थाणे जी आहे। हिननि जो SI खणी आयो आहे। हिन लाकअप में गिरफ़्तार थियो आहे। असां जॾहिं पहुतासीं त हुनखे हिकड़ा कढी विया आहिनि ऐं हाणे ज़ाहिर न पिया कनि, खणी इहा आया आहिनि। रखियो हुननि आहे। असांखे एतिरे क़दुरु चयो न अधु कलाक में तव्हांखे ॾियूं था, वरी चयूं कलाक में ॾियूं था, हाणे चवंदा असां वटि माण्हू कोन्हे। ही त अंधेर नगरी आहे। ही कहिड़ो हैदराबाद डिस्ट्रिक्ट जो SSP अदील चांडियो साहिबु आहे। असांखे हिते 1.5-2 कलाक असां धरणो पिया हणूं। असां हुनखे चयूं बाबा असां कोन उथंदासीं, असांखे जेसि ताईं राजा जतोई तव्हां न ॾींदा असां कोन उथंदासीं। बेगुनाह आहे, तव्हां हुनते को जुर्म हुजे असांखे ॿुधायो। चवंदा जुर्म बि कोन्हे, का ॻाल्हि कोन्हे। पुलिस असां सां को रेस्पॉन्स कोन ॾिनो आहे। पुलिस असां खां ॻाल्हाइण जे लाइ तयार न आहे। पुलिस सां असां ॻाल्हायूं था त चवंदा असांखे का ख़बर न आहे। बाबा जॾहिं ख़बर न आहे त 4 मोबाइलूं किथां आयूं? ही तव्हां घरनि में मायुनि जे साम्हूं हुनखे खयो आहे। 4 दीवारी जो तव्हां तक़दुस पामाल कयो आहे। वॾी दहशतगर्दी थी आहे। घरनि में घिरी हुनखे कयो अथनि। हुनखे को छा हुनखे एॾो वॾो दहशतगर्द हुयो, तव्हां हुन सां अहिड़ो सलूक कयो आहे। तव्हां ने ज़ुल्म कयो आहे हिकिड़े पोरित सां, हिकिड़े ग़रीब सां। सिंधारी कमेटी हिन ते ख़ामोश न वेंदी। असांजो इहो एहतजाज अगरि हिन न कयो त असां साॼो हाईवे बंदि कंदासीं। असां सॼी सिविल सोसाइटी खे अपील था कयूं, असां सभिनि कॉम्पर्सन खे अपील था कयूं त हैदराबाद डिस्ट्रिक्ट में अहिड़ो ज़ुल्म हिकिड़े पोरित ग़रीब खे ई खणी आया आहिनि। हुननि खे ज़ाहिर न पिया कनि। पहिरीं चयो अधु कलाक में ॾियूं था, कलाक में ॾियूं था। हुनजो वालिद साहिबु वेठो आहे, हुनजा दोस्त वेठा आहिनि, साथी वेठा आहिनि, सॼो हुनजो पाड़ो वेठो आहे। चवंदा शरीफ़ नफ़्स माण्हू हो, हुन अॼु ॾींहं खे दरको न ॾिनो आहे। हिकिड़े बेगुनाह माण्हू खे खणी आया आहिनि। ही किथां जा कानून आहिनि? ही कीअं बि सिंध हले? ऐं गुलाम नबी मेमन साहिब खे तव्हांजे हिन चैनल तां चवंदुमि त गुलाम नबी मेमन साहिब, ही कहिड़ो ज़ुल्म आहे? अदील चांडिया साहिब SSP हैदराबाद, ही कहिड़ो ज़ुल्म आहे? ही किथां जो इंसाफ़ आहे जो हिकिड़े बेगुनाह खे खणी आया आहिनि, ज़ाहिर न पिया कनि? ही किथां जा कानून आहिनि? असांखे पहिरीं कॾहिं अहिड़ी हालत न थी जेकी हींअर सिंध सां कई पई वञे, पोरितनि सां कई पई वञे। असांजो सुभाणे हारी मार्च हो, हुनखे नाकाम बनाइण जे लाइ हिकिड़ो ज़ुल्म कयो अथनि। ही कहिड़ो असांजो ॾोह आहे जो असांखे एॾी वॾी सज़ा पई मिले? असां हा साईं, असांजो मेंबर आहे हारी कमेटी में। सदाईं असांजी रैलियुनि में, जलसनि में, जुलूसनि में गॾु हूंदो आहे। पोरित माण्हू आहे, हिकु कामरेड माण्हू आहे, सिंध दोस्त माण्हू आहे।
हारी दोस्त माण्हू आहे, मज़दूर दोस्त माण्हू आहे, हुनखे बेगुनाह खणी आया आहिनि। ही किथां जो इंसाफ़ आहे? असां हिन तव्हांजे चैनल जे थ्रू एसएसपी हैदराबाद खे, आईजी सिंध खे, वज़ीर आला सिंध खे, गवर्नर सिंध खे अपील कंदासीं त अहिड़ो ज़ुल्म असां सां कॾहिं न थियो आहे। असांखे हमरा ॾिनो वञे, असांजो बेगुनाह माण्हू आहे, असांखे ॾिनो वञे, न त असां एहतिजाज जो दाइरो अञा वधाईंदासीं। अगरि असांखे कलाक ॿिनि में रिस्पॉन्स न ॾिनो त असां धरणो हणी पंहिंजो नेशनल हाईवे बंदि कंदासीं।